الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم मुख्तसर हमद सना दुरूद सलाम का बाद में वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम अज जे खुतबा जुमातुल मुबारक जो उन्वान सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हसनैन करीमैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जिनजा फ़ज़ाइल ऐं खुलफ़ाए सलासा यानी कि अबू बकर सिद्दीक़ उमर फ़ारूक उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हुम वटि सैयदना अली ऐं हसनैन करीमैन रज़ियल्लाहु ताला अन्हुम जिन जो छा मक़ाम हुयो छा इज़्ज़त हुई ऐं इहे छह शख़्सियतूं पंहिंजे दरमियान केतिरे क़दुरु घाटा ऐं गहरा ताल्लुकात रखी करे ज़िंदगी गुज़ारे हलिया विया जहिड़े हिसाब सां अॼु जे मुआशिरे में अॼु जे माहौल में आलूदगी फैलाई वञे थी इंतिशारात कया वञनि था त असहाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहले बैत रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमाइन
जिन पाण में उन्हनि जा तज़ाद हुआ ऐं ॿ ये अलॻि गिरोह ऐं ग्रुप हुया, पर हक़ीक़त में मुनसिफ़ाना ऐं आदिलाना जेकॾहिं रस्तो अपनायो वञे, हक़ाइक़ जी नज़र में ॾिठो वञे, सचाई जी रोशनी में ॾिठो वञे, त अहले बैत ऐं सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन पाण में खीर खंड हुया। एतिरे क़दुरु खीर खंड हुया जो सहाबा ऐं अहले बैत रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन पंहिंजो माल त पंहिंजी जॻह ते, पर पंहिंजे जान जा नज़राना बि हिक ॿिए ते ॾियण जे लाइ तयारु हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे असहाब सगोरनि जी इज़्ज़त ऐं मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि बि बयानु कयो। प्यारे पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे फ़रमाने जी शान जे अंदरि बयानु कयो। पोइ उहो सहाबी अबू बकर सिद्दीक़ हुजे, उमर फ़ारूक हुजे, उस्मान गनी हुजे, या दीगर सहाबा व सहाबियात रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन छो न हुजनि, सब जा सब अल्लाह ऐं रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे नज़र में उन्हनि जे फ़ैसिले में कामयाब दुनिया व आख़िरत में अल्लाह ऐं रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी मोहब्बत जा मुस्तहिक़ थी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मजा चंद हदीसनि जा मिसाल ॾेई करे पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासूं। त सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन केतिरे क़दुरु हिन धरती ते बाद में अचण वारनि इंसाननि जे लाइ बहितरीन हिकु नमूनो हुया, उन्हनि जी ज़िंदगी मां कई खोड़ सारा मूंखे अव्हांखे सबक़ मिलनि था, पर इस्लाम दुश्मनी, सहाबा दुश्मनी, मुसलमान दुश्मनी, अहले बैत ऐं सहाबा के ॿिनि गिरोहनि में तक़सीम करे जेके किताब लिखिया विया, जेके ख़राफ़ात लिखिया विया, उन्हनि खे बजाए ड्रेग में बयानु करण जे हिकिड़ो मिसाल बयानु कंदो हलां। जेकॾहिं असां हिन मस्जिद में जेके बि वेठा आहियूं उन्हनि सभिनी मज़ा कंहिं बि हिकिड़े माण्हू जे मथां 10 माण्हू गवाह थी अचनि तो ज़ना कई आहे, या तो शराब पीतो आहे, या तो चोरी कई आहे, या तो क़त्ल कयो आहे, ऐं हक़ीक़त में उहो माण्हू इन्हनि सभिनी जुर्मनि खां पाक हुजे, उनखे का ख़बर ई न हुजे, ऐं उन वटि सिर्फ़ 2 या 3 गवाह मौजूद हुजनि त आउं इन्हनि जुर्मनि खां, आउं इन्हनि कमनि खां पाक आहियां, मूं इहे गुनाह न आहिनि कया। मूंखे ॿुधायो असांजो मुआशिरो कंहिंखे तरजीह ॾींदो? जेके 3 सच्चा माण्हू आहिनि उन्हनि खां हलफ़ वठंदा, हलफ़ ॾियण खां बाद में 10 कूड़ा थी सघनि था, 3 जेकॾहिं सच्चा हुन चौथो मालिक पाण आहे, यकीनन इहो सचो हूंदो, इन खे कामयाबु चयो वेंदो। ऐं सहाबा व सहाबियात अहले बैत खुलफ़ाए सलासा जो बि इहो ई मामिलो आहे। उन्हनि जा जेके हक़ीक़त ते मबनी दलील आहिनि, जेके उन्हनि जी मोहब्बत ते, मवदत ते, चाहत ते, प्यार ते ऐं हिक ॿिए सां हमदर्दी करण ते दलालत कनि था, उन्हनि खे लिकाए करे जेके ख़राफ़ात, रुसूमात, फितने वारियूं, झेड़े वारियूं ॻाल्हियूं मंज़र आम ते आंदियूं पियूं वञनि, अवामुन्नास जे साम्हूं रखियूं पियूं वञनि, ऐं इहे इश्कालात पैदा कया पिया वञनि, माण्हुनि जे दिमाग़ में इहे ॻाल्हियूं रखियूं पियूं वञनि त असहाब रसूल नऊज़ु बिल्लाह अहले बैत सां एतिरे क़दुरु ज़ुल्म करे चुका हुआ। पर जेकॾहिं तव्हां बयानु ॿुधंदव, जेकॾहिं को माण्हू अहले अक़ुल हूंदो, अहले बसीरत हूंदो, हुन जे अंदरि जेको ज़मीर रखियलु आहे उहो इंसाफ़ वारो ज़मीर हूंदो, त यकीनन हक़ खे सम्झण जी कोशिशि कंदो ऐं म्याना रवी वारी राह इख़्तियार करण जी कोशिशि कंदो। असहाब सगुरनि जा मिसाल
हदीस मुबारका जी किताब सही मुस्लिम किताब फ़ज़ाइल सहाबा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मगरिब नमाज पढ़ी करे घर विया हलिया सहाबा मस्जिद में वेठा अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जियां नमाज पढ़ी मोटी आया तो सहाबा किराम घरां थी मोटी आया तो सहाबा किराम अञा वेठा हुआ ऐं नमाज इशा जो टाइम कोन थियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो मुंहिंजा सहाबियो ॿुधायो नमाज खां बाद में तव्हां आम मामूल मुताबिक़ घर हलिया वेंदा आहियो पर अॼु अञा वेठा आहियो छो कहिड़ी ॻाल्हि अव्हांखे हिते विहारियो आहे। सहाबा जवाबु ॾियनि था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां मगरिब नमाज़ अव्हां सां गॾु पढ़ी आहे हाणे असां चयो था अॼु जे ॾिहाड़े भला इशा नमाज़ गॾाए पढ़ी पोइ यको घर था वञूं मस्जिद में वेही था रहूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि ॿुधण खां बाद में पाण फरमाइनि था माशाअल्लाह तव्हां ॾाढो भलो कमु कयो आहे। अॻिते कहिड़ो अमल कनि था आसमान ना ॾिसनि था ऐं आम मामूल नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुयो त तक़रीबन कसरत सां आसमान ना ॾिसंदा हुआ छो वही जो इंतज़ारु हूंदो हुयो फ़रिश्तो मथां ईंदो हुयो इन जे करे त किथे अल्लाह तबारक व तआला जी इन मामले मुताबिक़ वही त कान थी नाज़िल थिए। अॻिते फरमाइनि था पंहिंजे सहाबा जो इहो जोश जज़्बो मवदत ऐं मुहबत ऐं उल्फ़त ॾिसण खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा था फरमाइनि ऐं ॿुधाईंदो हलां त अबू बकर उमर उस्मान दीगर सहाबा सभिनी मजलिस में मौजूदु आहिनि। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था अन्नुजूम ओही जेके आसमाननि में तारा आहिनि अमानतुन लिस्समाई आसमान जी ज़ीनत जे लाइ आहिनि आसमाननि जी हिफ़ाज़त जे लाइ आहिनि। फ़इज़ा ज़हबतिन नुजूम अतस्समा अमातु अद ओ जंहिं ॾिहाड़े इहा आसमाननि वारा तारा ग़ाइब थी विया फाटी पिया ख़तमु थी विया ओ रब्बुल आलमीन जो जेको आसमान जे बारे में वाइदो थियल आहे ओहो वाइदो पूरो थींदो इहो आसमान बि फाटी पवंदो रेज़ा रेज़ा ज़रा ज़रा थी वेंदो। वाना अमानतुन लि असहाबी ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जी हिफ़ाज़त जो सबबु आहियां। फ़इज़ा ज़हबतु अता असहाबी मा युअदून ओ जॾहिं हिन ज़मीन तां फ़ौत थी वेंदसि हलियो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे सहाबा ते बि उहो वक़्तु अची वेंदो उहे फितना कड़की पवंदा जिन्हनि जो उन्हनि सां वाइदो कयो वियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था व असहाबी अमानतुन लि उम्मती मुंहिंजा सहाबा मुंहिंजी उम्मत जे लाइ ख़ैर भलाई जो सबबु आहिनि मुहबत ऐं मवदत ऐं चाहत जो हिक ॿिए सां हमदर्दी जो सबबु आहिनि। फ़इज़ा ज़हबा असहाबी ओ जना मुंहिंजा सहाबा हिन ज़मीन जी पुठ तां हलिया वेंदा फ़ौत थी वेंदा पोइ उहो वक़्तु मुंहिंजी उम्मत ते अची वेंदो जो जहालत वधी वेंदी फितना वधी वेंदा फ़साद वधी वेंदा क़त्लो वारत वधी वेंदी चोरी चकारत वधी वेंदी ज़नाकारी वधी वेंदी। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम इन हदीस मुबारका में इशारो ॾिनो त जेसी ताणी मुंहिंजा सहाबा ज़मीन ते रहंदा मुंहिंजी उम्मत जे लाइ बाइस ख़ैर थींदा। अल्लाह जो हबीब फरमाए त मुंहिंजा सहाबा फितने खोर न झेड़े झटे वारा न क़त्लो गारत वारा न मुसलमाननि जे लाइ बाइस ख़ैर भलाई जो मुहबत जो ऐं मवदत जो सबबु बणिबा। ऐं अॼु मुआशिरे में चयो वञे थो सहाबा अहिड़ा हुया अल्लाह जो रसूल कूड़ो आहे या मुआशिरे वारा कूड़ा ऐं हवाला नोट कंदा हलिजो हिकिड़ो हवालो बि रद्द हुजे या ग़लति हुजे ज़ईफ़ हुजे कूड़ो हुजे जेका सज़ा ॾियो अदना तालिब इल्म जे अखियुनि ते आहे आउं अव्हां जे हथ में आहियां। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो असहाब सगोरा सभु जा सभु मुंहिंजी उम्मत जे लाइ ख़ैर भलाई जो सबबु आहिनि। हदीस मुबारका जे किताब सही बुखारी फ़ज़ाइल असहाब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ला तसुब्बू असहाबी ए मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजे असहाब सगोरनि खे घटि वधि न ॻाल्हायो गार गंद न कंदा कयो उन्हनि जे बारे में तानेबाज़ी न कंदा कयो पंहिंजी ज़बान न हलायो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वल्लज़ी नफ़्सी लौ अन्न अहदकुम अनफ़का मिस्ला उहुदिन ज़ुहबा मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो
जे मूंखे हक़ ॾेई करे ज़मीन ते मोकिलियो आहे। जेकॾहिं अवां सभु जा सभु गॾिजी करे उहुद पहाड़ जेतिरो सोन हिकिड़ी घड़ी में हिकिड़े धक में अल्लाह जी राह में ख़र्च कयो, मां बलग मुद्दा अहदिहिम, हिकिड़े पासे उहुद जबल जेतिरो सोन मां ख़र्च कयो, ॿिए पासे मुंहिंजो सहाबी अबू बकर हुजे, उमर हुजे, उस्मान हुजे, अली मुर्तज़ा, सनैन करीमैन, मुआविया, सुफियान, आयशा, हफ्सा, तलहा, ज़ुबैर, सईद, अब्दुर्रहमान बिन औफ हुजनि, जेकॾहिं हिकिड़ी जव जी मुठ अल्लाह जी राह में ख़र्च कनि, अवां जो उहुद जबल वारो कयल ख़र्च मुठ जव जो मुक़ाबिलो नथो करे सघे। वला नसीफ़ हो, मुठ त परे जी ॻाल्हि आहे, अधु मुठ अल्लाह जे रसूल अली सलात वसलाम जिन साहबा अल्लाह जी राह में ख़र्च कनि, तव्हांजो उहुद जबल जेतिरो सोन कयल ख़र्च उन्हनि जो मुक़ाबिलो नथो करे सघे। इहे त सहाबा हुआ, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमूमन छा फरमायो, ला तसुब्बुल अमवात, ए मुंहिंजा उम्मतियो, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे पैगाम थो ॾियां, ओ जेके हिन ज़मीन जी पुठ तां फोत थी हलिया वञनि, जहान छॾे वञनि, दुनिया छॾे वञनि, अमल चङा करे वञनि या अमल बुरा करे वञनि, ऐं मोहम्मद अवां खे सबक़ ॾियां थो त मरी वियलनि जे बारे में घटि वधि न ॻाल्हाईंदा कयो, गार गंद न कंदा कयो, उन्हनि जी ऐब जोई न कंदा कयो, उन्हनि जे लाइ दुआए ख़ैर कंदा कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सबक़ ऐं असां अहलुल हदीसनि जो सबक़ अमुन वारो, इतिहाद वारो, चाहत वारो, न कंहिंजी छेड़छाणी कयो, न कंहिंजी इज़त ते हमिलो कयो, न केरु करे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, मुआशिरे में तानो असांखे ॾिनो वेंदो आहे, हीअ फ़िरके वारियत कनि था, हीअ घटि वधि ॻाल्हाइनि था। अॼु तव्हां ख़ुतबो ॿुधिजो ऐं उन खां पोइ तन्हाई में वेही करे फ़ैसिलो कजो, ऐं ॿियनि जूं तक़रीरूं जेके असहाब सगुरनि खे घटि वधि ॻाल्हाइनि था, उन्हनि जा नज़रिया, उन्हनि जा अक़ाइद, उन्हनि जा ख़तीब, उन्हनि जा वाइस ॿुधिजो त किथे था ॻाल्हाइनि। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॿी हदीस मुबारका, हदीस शरीफ जे किताब सुनन अबी दाऊद किताब सुन्ना, बाबुन फिल खुलफाए सईद बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, वल्लाहि लमशहीदुन शहीदहु रजुलुन युगब्बरु फीहि वजहु, अल्लाह जी ज़ात जो कसम, अल्लाह जे रसूल जे सहाबा किराम जा हिकिड़ो बि सहाबी जेकॾहिं हिकिड़ी जंग विढ़ण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं जंग विढ़ण ॾांहुं अल्लाह जे रसूल अली सलात वसलाम जिन सां गॾु वियो पिए, ओ उन गॾु वञण जे करे रस्ते तां मिटी उथी करे जेका उन जे चेहरे ते लॻी आहे, अफ़ज़लु मिन अमलि अहदिकुम लौ उम्मिरा उमरु नूह, सईद बिन ज़ैद चवनि था, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, सहाबा जे मुंहं ते जेका पियल मिटी आहे, हिकिड़े पासे तव्हां पूरी ज़िंदगी नेक अमल कंदा रहो, अगरचे तव्हांखे उमर नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिनी वञे, 950 साल तव्हांखे उमिरि ॾिनी वञे, तव्हां नेक अमल कंदा रहो, पर सहाबी जे चेहरे ते थोरी पियल मिटी अल्लाह जे रसूल सां गॾु तव्हां उन जो बि मुक़ाबिलो नथा करे सघो, एतिरे क़दुरु सहाबा अफ़ज़ल आहिनि। सहाबा जी ज़ात अफ़ज़ल, पर जेको सहाबा अमल कनि था उहे बि एतिरे क़दुरु अफ़ज़ल। इहे हुया सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जे बारे में चंद मिसाल, त सहाबी अल्लाह ऐं रसूल खे केतिरे क़दुरु प्यारा हुआ। हाणे अचो असल मक़सद ॾांहुं। सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु मुआशिरे में ॿुधंदो ही अहले बैत खे कोन था मञनि, सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे कोन था मञनि, असां ईअं मञूं जीअं ही मञनि था। अली खे अल्लाह ठाहियो, अली खे राज़ाक ठाहियो, अली खे औलाद ॾियण वारो ठाहियो, अली खे वारिस ठाहियो, अली खे मुश्किल कुशा ठाहियो, असां ईअं मञूं। क़यामत जी सुबुह ताईं ईअं नथा मञी सघूं असां, छो न रब जे क़ुरान इहो पैगाम ॾिनो आहे, न मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फ़रमान इहो पैगाम ॾिनो आहे, ऐं न वरी सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन इहो पैगाम ॾिनो आहे। नहजुल बलागा लाइब्रेरी में मौजूदु आहे, चंद सुफ़ात जो मुतालियो थियल आहे, चंद सुफ़ात में बि 10 जॻहनि ते सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, जेकॾहिं मदद चाहियो था त हिकिड़े अल्लाह खां घुरंदा कयो, मुश्किल कुशा हाजत रवा दाता व दस्तगीर सोनो अली रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी ज़िंदगी में चए थो त मुंहिंजो अवां जो सभिनी जो मददगार मौलाए काइनात रब्बुल आलमीन आहे। अॼु जो इंसान चए थो त अली मददगार, अल्लाह अकबर कबीरा।
अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन नुबूवत मिलण खां पहिरियां प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नुबूवत खां पहिरियां 10 साल पहिरियां पैदा थिया। मोहम्मद बाक़िर फरमाइनि था सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु 10 साल नुबूवत खां पहिरियां थिया पैदा थिया ऐं जॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नुबूवत जो ऐलान कयो त सोणे अली रज़ी अल्लाह ताला नंढड़े ॿारनि मां सभ खां पहिरियां सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन इस्लाम क़बूल कयो। इहो सोणो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हक़ आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वही आई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शरीयत आई, क़ुरान आयो, हदीस मुबारक आई, सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु लब्बैक चई करे इस्लाम क़बूल कयो। अॼु तव्हां वञी ॾिसो त केतिरे क़दुरु क़ुरान जी मुखालिफ़त आहे, केतिरे क़दुरु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान जी मुखालिफ़त वर्ज़ी आहे ऐं ॿी त सभु ॻाल्हि पंहिंजी जॻह ते अहले बैत जी बि केतिरे क़दुरु मुखालिफ़त आहे। सोणो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन नुबूवत खां 10 साल पहिरियां पैदा थिया, पहिरें साल में इस्लाम क़बूल कयो आहे। फ़ज़ीलत ऐं मक़ाम ऐं मर्तबो छा आहे? पहिरियों वाक़ियो ईअं त डिघी सीरत आहे, कई मिसाल आहिनि, पर पहिरियों वाक़ियो हिजरत जो ॾींदा हलूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां जॾहिं हिजरत जो हुकुम थियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सोणे अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु मुख़ातिब थियंदा आहे, सुणा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु तव्हांखे मुंहिंजे बिस्तरे ते राति सुम्हणो आहे ऐं मूंखे हिजरत जो हुकुम थियो आहे, ऐं हिजरत करे हलियो वेंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, मुंहिंजे बिस्तरे ते जेका पियल मुंहिंजी चादर आहे जेका आउं वेढ़े सुम्हंदो आहियां उहा ई तव्हां वेढ़े सुम्हिजो। किथे ईअं न थिए जो हीअ ज़ालिम जेके घेरो करे बीहंदा ऐं उहे जेको आहे सो तव्हांखे सुञाणे न वठनि ऐं मुंहिंजे पोयां न लॻी पवनि। सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन ईअं कयो। केतिरे क़दुरु पुर ख़तर इहो वक़्तु आहे जेके ज़ालिम हिन कुरैशी सरदार घेरे में बीठा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राति में कंहिं बि वक़्त में मौक़ो मिलंदे ई शहीद करणो आहे ऐं हेॾां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सोणे अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे मुतबादिला ख़्याल हलनि पिया। सोणो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन बिस्तर ते सुतो आहे ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन राति जो रवाना थी विया हलिया। जॾहिं सुबुह थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त निकिरी विया हलिया, ही इंतज़ार में बीठा, अॼु ॿाहिरि निकिरनि ई कोन था नमाज़ जे हवाले सां। उमूमन अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ॿाहिरि निकिरंदा हुया नमाज़ जे लाइ ॿाहिरि निकिरनि कोन था। जीअं सुबुह थी वञी करे ॾिठूं त हुते हज़रत अली रज़ी अल्लाह ताला सुतो पियो आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे वरितऊं, गेलियऊं ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ते ज़ालिमाना तशद्दुद बि कयूं। बहरहाल सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जिन खे छॾे ॾिनऊं। इहो एतिरे क़दुरु मामिलो ख़तरनाक आहे, पंहिंजी जान जी कुर्बानी केरु थो ॾे ऐं पहिरीं कुर्बानी सोणे अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी इहा आहे। इन जे करे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए अली ओ इन अमल करण खां बाद में तुंहिंजो मक़ाम मोहम्मद वटि ऐं मुंहिंजे रब वटि इहो बीठो आहे। सुनन तिरमिज़ी अबवाबुल मनाक़िब मनाक़िब अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु। या अली इन्नहु ला युहिब्बुका इल्ला मुमिन, ए सोना अली ऐं तोखे ॿुधाइण थो चाहियां त तोसां मोहब्बत करण वारो फ़क़ति मोमिन हूंदो, वला युबग़िज़ुका इल्ला मुनाफ़िक़, ए सोना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु तोसां बुग़्ज़ करण वारो, तुंहिंजे ऐब जो ई करण वारो मुनाफ़िक़ ई माण्हू थी सघे थो, मोमिन नथो थी सघे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वरी ॿियो मक़ाम ऐं मर्तबो ॾींदे फरमायो, सुनन तिरमिज़ी अबवाबुल मनाक़िब, ए दुनिया वारो ॿुधो सोणे अली जो मक़ाम अल्लाह जे रसूल वटि कहिड़ो आहे। ओ अहले हदीस जे मिंबरनि तां, अहले हदीस जे ख़तीबनि खां सोणे अली रज़ी अल्लाह अन्हु जिन जो मक़ाम ॿुधो। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अली मिन्नी व अना मिन अली, ए दुनिया वारो तव्हां भले छा बि चवंदा रहो पर सोणो अली मूं मोहम्मद मज़ा आहे ऐं मोहम्मद सोणे अली मज़ा आहियां। वला युअद्दी अन्नी इल्ला अना व अलीयुन, यादि रखंदा हलो मूं मोहम्मद जा हक़ जेके हूंदा या त आउं पाण अता कंदुसि या मूं मोहम्मद जे हक़नि जो नाइब सोणो अली आहे रज़ी अल्लाह ताला। एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइन था हदीस शरीफ जे किताब मुस्नद अहमद अवां जे मुझे अम्मड़ उम्मुल मोमिनीन उम्मे सलमा रदी अल्लाह ताला अन्हा वटि हिकिड़ो शख्स आयो अबू अब्दुल्लाह अल जदली रहमतुल्लाहि अलैहि चए थो दख़लतु अला उम्मे सलमा रदी अल्लाह ताला अन्हा ऐं पंहिंजी अम्मड़ उम्मे सलमा रदी अल्लाह ताला अन्हा वटि आयसि अम्मड़ सलमा रदी अल्लाह ताला अन्हा मूंखे ॾिसी करे चए थी आयो सभु रसूल फीकुम ए अब्दुल्ला कहिड़ो हाल अची वियो आहे कहिड़ो वक़्तु अची वियो आहे मूंखे ॻाल्हियूं ॿुधण में आयूं आहिनि त सोणे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे घटि वधि ॻाल्हायो पियो वञे अबू अब्दुल्ला अल जदली चवनि था या उम्मी माज़ल्लाह सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जी पनाह रब जी ज़ात पाका ए मुझी अम्मड़ जान इहो तो मामलो कोने को मो अहिड़ी ॻाल्हि कोन ॿुधी आहे अम्मड़ सलमा रज़ी अल्लाहु अन्हा चए थी समिअतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सब अलियन फ़क़द सब्बनी सोणे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए दुनिया वारो जंहिं सोणे अली खे घटि वधि ॻाल्हायो आहे सोणे अली जो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम बयान कयो जे सोणे अली खे गार गंद कई घटि वधि ॻाल्हायो ॼण त मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते हमलो करे घटि वधि ॻाल्हायो आहे एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो सुनन तिरमिज़ी अबवाबुल मनाक़िब अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम गॾु सोणो अली गॾु असहाबे रसूल गॾु अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं जॻह ते पहुची करे सोणे अली जो हथ वठनि था हथ वठी करे चवनि था अन्नबियो औला बिल मुमिनीन ए मुंहिंजा सहाबियो ॿुधायो त ऐं सभिनी मोमिननि व मोमिना जे मथां इज़त जो हक़दार न आहियां सहाबा जवाब ॾियनि था हा अल्लाह जा रसूल तव्हां सभिनी खां वधीक इज़त ऐं मनसब जा हक़दार आहियो अल्लाह जे रसूल फरमायो मन कुन्तु मौलाहु फहाज़ा अलीयुल मौला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पियो सोणे अली रज़ी अल्लाहु अन्हु जो मक़ाम ऐं मर्तबो बयान कंदे फरमाइनि था जेकर मूंखे सभ खां वधीक हक़दार ऐं इज़तदार मञो था ऐं तव्हांखे ॿुधायां ऐं मुहम्मद जंहिंजो दोस्त आहियां सोणो अली बि उन जो दोस्त आहे ऐं मुहम्मद जंहिंसां प्यार कयां सोणो अली बि उन सां प्यार थो करे एतिरे क़ुदुर मक़ाम ऐं मर्तबो सोणे अली रज़ी अल्लाहु ताला हदीस शरीफ जे किताब सुनन इब्न माजा फ़ज़ाइल सहाबा फ़ज़ाइल ख़ब्बाब व ज़ैद रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइन था अरहम बे उम्मती अबू बकर ए दुनिया वारो सब खां वधीक नरम दिल रकीकुल क़ल्ब रहम वारो नरम मिजाज मोहब्बत कंदड़ ॾिसण चाहियो था त मुंहिंजे अबू बकर सिद्दीक़ खे ॾिसो वाशुद्दुहुम फिल अम्रि उमर जेकॾहिं मूं अल्लाह मुंहिंजे अल्लाह ऐं मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी में को सख़्त तरीन शख़्स ॾिसण चाहियो था सबक़त करण वारो शख़्स ॾिसण चाहियो था तो सुणो उमर आहे वास्तकुहुम हयाअन उस्मान सभ खां वधीक हया वारो मुंहिंजो उस्मान आहे व अक़ज़ाहुम अली इब्न अबी तालिब ए दुनिया वारो ॿुधो हिन पूरी ज़मीन जे पुठ ते अकाल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा जेके बि उम्मती आहिनि सभ खां वधीक सुठो बहितर सिधो फ़ैसिलो करण वारो सोणो अली आहे एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम हाणे सोणे अली जा फ़ैसिला ॿुधंदा हलिजो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिजरत कई हिजरत खां बाद में मदीने आया 2 हिजरी में सोणे अली रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन जी शादी थियणी आहे शादी कंहिंसां थी फातिमा बिन्त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल फरमायो सभिनी खां वधीक भला फ़ैसिला करण वारो सोणो अली आहे ऐं जंहिंजो आउं मुहम्मद दोस्त आहियां सोणो अली बि उनजो दोस्त आहे माना कि जंहिंसां सोणो अली दोस्ती रखे तो उहो बि सोणे अली जो दोस्त आहे अल्लाहु अकबर कबीरा अहले सुन्नत जा किताब दोस्तनि जा किताब सोणो अबू बकर प्यारे पैगंबर वटि वियो आहे
अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम दिल चवे थी अवां जे लखते जिगर न्याणी फातिमा जो रिश्तो मूंखे ॾियो। अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह जे हुक्म जो इंतज़ार करियो। सुनो उमर फारूक वियो आहे, अल्लाह जा रसूल दिल चई थी पंहिंजी लखते जिगर न्याणी फातिमा जो रिश्तो मूंखे निकाह में ॾियो। सुणे उमर फारूक खे जवाब आयो आहे, ए उमर अल्लाह जे हुक्म जो इंतज़ार कर। दीगर सरदारान कुरैश जेके मुसलमान थी चुका हुआ, ओ जेके सहाबा हुआ मदीना मुनव्वरा में वॾा वॾा मनसबन वारा हसबन वारा खानदान वारा सभु अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया। या रसूल अल्लाह मां जे लखते जिगर न्याणी जो रिश्तो घुरण आयो आहे, अवां निकाह में मूंखे ॾियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह जे हुक्म जो इंतज़ार करियो। हाणे छा थियो, अॻियो उमर हलो, सोणो अबू बकर, सोणो उमर फारूक, सोणो उस्मान गनी, तलहा, सईद, चारई सहाबा पंजई गॾिया पाण में मशवरो कनि था। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम हुक्म इलाही जे इंतज़ार करण जो हुक्म ॾिनो आहे। छो न पंहिंजे मुआशिरे में जिन्हनि रिश्ता घुरिया तिन घुरिया, ओ हिकिड़ो अवां जी मुंहिंजी नज़र में शख़्स रहियल आहे, अवां जो मुंहिंजो प्यारो दोस्त सुणो अली रज़ी अल्लाह ताला नो रहियल आहे। उन अञा रिश्ते जो मुतालबो कोन कयो आहे। सुणो अली रज़ी अल्लाह ताला नो रिश्ते जो मुतालबो न पियो करे, वजह छा आहे? सुणो अली ग़रीब आहे, सोणे अली वटि माल ऐं दौलत कोन्हे का। अबू बकर माल वारो आहे, उमर फारूक माल वारो आहे, उस्मान गनी माल वारो आहे, दीगर सहाबा सभु जा सभु माल वारा अची करे मशवरो ॾियनि था, ए सोना अली असां ही कमु कयो आहे, जवाब ही आयो आहे, असांजे ख्याल में रब्बुल आलमीन अव्हां जी घुर जो मुंतज़िर आहे। सोणो प्यारो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अव्हां जी घुर्ज जो मुंतज़िर आहे, तव्हां अल्लाह जे रसूल खां रिश्तो घुरो। सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु के रिश्तो घुरण ते आमादा केर पियो करे? अबू बकर, उमर, सुणो उस्मान, दीगर सहाबा। आहे दुश्मनी, अल्लाह अकबर कबीरा, दुश्मन हिक ॿिए जो ईअं साथ ॾींदा आहिनि, चवंदा इहो नथो अचे त भले पोइ हिते हुजे, असांखे वठणी आहे। चयूं ईअं आहे को माई जो लाल जेको सबूत ॾे। अल्लाह अकबर सोणे अली खे वठी आया। सोणे अली रज़ी अल्लाह ताला जवाब ॾिनो, यार आऊं आहियां ग़रीब, अल्लाह जो रसूल मूंखे न ॾेई, जवाब ॾेई छॾे, मूंखे हया ऐं शर्म थो थिए। साहबा चयो, ए अली हीअं न सोच तूं अल्लाह जे रसूल वटि वञ, उमीद आहे त तुंहिंजो कमु थी वेंदो। सहाबा जो अक़ीदो अबू बकर, उमर, उस्मान जो अक़ीदो आहे सोणो अली अल्लाह वटि बि मक़बूल आहे, प्यारे पैगंबर वटि बि मक़बूल आहे, ऐं उमीद आहे, अक़ीदो आहे, तमन्ना आहे त इहो सोणे अली जो ई कमु थींदो। सोणो अली रज़ी अल्लाह ताला जिन आया, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां घुर कयूं, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन चयो ठीकु आहे, अञा को बि हतमी जवाबु कोन ॾिनो, सिर्फ़ु ठीकु चई छॾियो। सोणो अली रज़ी अल्लाह ताला नो निकिरी वियो, हलियो मज़दूरी पियो करे, दोस्तनि जा किताब मज़दूरी पियो करे। अल्लाह अकबर, कपिड़नि ते मिटी लॻी पई आहे, डोड़ण वारो डोड़ंदो आयो, या अली अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम अवां खे घुरायो आहे, अवां अचो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम वटि। सोणा अली डोड़ंदा आया, मिट्टी वारी कैफ़ियत आहे, हुकुम रसूल थियो आहे, सोणा अली वेहिजी अचो। सोणो अली वेहतो आहे, मस्जिद नबवी में सोणो अली घुरायो वियो आहे। अल्लाह अकबर कबीरा। अॻियो मरहलो गवाह केरा, गवाह केरा, ओ जेकॾहिं अबू बकर ऐं उमर खे जेको नथो मञे, मूंखे ॿुधायो त सोणे अली जे निकाह जा गवाह केर थींदा? अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में सॾु थियो आहे, अबू बकर खे घुरायो, जेको मुहम्मद जो दोस्त आहे, जंहिंसां मुहम्मद दोस्ती कई आहे, जेको सोणे अली जो दोस्त आहे, जंहिंसां सोणे अली मुहबत कई आहे। ओ उमर फारूक खे घुरायो, उस्मान गनी खे घुरायो, दीगर सहाबा सभु जा सभु अची विया। अबू बकर ऐं उमर गवाह थिया, अल्लाह जे रसूल निकाह पढ़ियो आहे। निकाह अली जा गवाह केर? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा प्यारा सहाबी शेखैन उम्मत अबू बकर ऐं उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा। अल्लाह अकबर कबीरा। इते थोरो मंज़र पंहिंजे मुआशिरे जो पेश कंदा हलूं। वनवाह थियो 7 ॾींहंनि जो, मेंदियूं लॻियूं, दोल शरनायूं थियूं, घोरूं शोरियूं, इहे सभु कुझु थियूं। अल्लाह अकबर, कुझु बि न,
हिन ज़मीन जी पुठ ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे उम्मत में सब खां पहिरियां ऐं अफ़ज़ल तरीन भले मां भलो ऐं सादगी सां निकाह थियो आहे। पहिरीं लख़्ते जिगर फ़ातिमा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो थियो आहे। शरीयत जी नज़र में के ख़राफ़ात कोन हुया। असां वटि डांसूं, 7 ॾिहाड़ा वनवाह, आयूं वियूं पराया पंहिंजा सभ जा सभु असांजो मुआशिरो केतिरे क़दुरु मख़लूत लॻो पियो आहे। छा सोणे अली जी अहले बैत जी सोणी फ़ातिमा जी इहा सीरत आहे। अल्लाह अकबर कबीरा। गवाह सोणो अबू बकर ऐं सोणो उमर फारूक थियो आहे। हाणे हक़ महर जी वारी आई आहे। हक़ महर जे लाइ छा आहे? हिकिड़ी ज़िरह पियल आहे। उहा ज़िरह सोणो अली खपाइण हलियो आहे मार्केट में। सोणे उस्मान सां मुलाक़ात थी आहे। सोणे उस्मान सां सौदो थियो आहे 400 दिरहमनि में। सौदो थियण खां बाद में ज़िरह सोणे उस्मान जे हथ में, 400 दीनार या दिरहम सोणे अली जे हथ में। सोणे उस्मान सॾु करे थो, ए अली, इहे 400 दिरहम या दीनार इन्हनि जो हक़दार बि तूं आहे ऐं हिन ज़िरह जो हक़दार बि तूं आहे। ॿई तोखे आया। इहे हिन सहाबा जी मोहब्बत आहे। मल कुंतु मौलाहु फहाज़ा अलीयुन मौलाह। अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिंजो आऊं दोस्त आहियां सोणो अली बि उन जो दोस्त आहे। सोणो अली फरमाए थो, अबू बकर मुंहिंजो दोस्त आहे, उमर फारूक मुंहिंजो दोस्त आहे, उस्मान गनी मुंहिंजो दोस्त आहे। सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु 9 शादियूं कयूं। घणियूं शादियूं? 9 शादियूं कयूं। 9 शादियुनि मां 3 घर वारनि मां जेके पुटड़ा थिया, लैला बिनते मसऊद बिन ख़ालिद अत-तमीमी पुटड़ो ॼाओ आहे, नालो अबू बकर रखियो आहे। के रखंदो पंहिंजे दुश्मन जो नालो? भला हूं त बा हुक्मरान हुया, ॾाढा हुया, गासिब हुया, ज़ालिम हुया, नऊज़ु बिल्लाह। जेको आहे ज़िंदगी में सभु कुझु करे सघिया थे, पर मूंखे ॿुधायो त मरण खां बाद में पंहिंजे दुश्मन जो भला नालो बि केरु ज़बरदस्ती सां रखाए सघे थो? त मुंहिंजो नालो रख। सोणे अली अबू बकर खां बाद में, उनजी वफ़ात खां बाद में लैला बिनते मसूद बिन ख़ालिद तमीमी मां पुटड़ो थियो आहे, नालो अबू बकर रखियो आहे। ॿी घरवारी उम्मुल बनीन बिनते हज़ाम मां पुटड़ो थियो आहे, नालो उस्मान रखियो आहे। 3 घरवारी सहबाम जा पुटड़ो थियो आहे, नालो उमर फारूक जे नाले सां रखियो आहे। इहा आहे मोहब्बत। ऐं को बि ॿुधाए छॾियां, गार गंद ज़रूरु ॾींदा। गार गंद हू त छा, पर पंहिंजा जेके सुन्नी नाम निहाद सुन्नी आहिनि, इहे बि गारियूं ॾियनि था। इहे बि घटि वधि ॻाल्हाइनि था, ही अहिड़ा, ही अहिड़ा, ही अहिड़ा। दलाइल जे मैदान में अचो त पोइ ख़बर पवे अच्छे ऐं कारे जी। गार गंद ॿुधो त अल्लाह जे रसूल फरमायो, मुंहिंजे उम्मत जी निशानी कान्हे का। मुंहिंजे उम्मत जी निशानी आहे साफ़ सुथरो, सिथो ऐं चिटो ई खरो ॻाल्हाइणु, खरो ॿुधाइणु। अल्लाह अकबर कबीरा। असांजा सुन्नी वेहंदा, ही अहिड़ा, ही अहिड़ा, हेतिरनि सालनि खां पोइ हेतिरी तब्दीली अची वेंदी, ही थींदी, हूं। असां नशो करे न पंहिंजो ज़मीर सूअर मारे छॾियो आहे। हाणे असां मोमिन आहियूं, मुलनि जे पोयां न लॻो। बाबा मुलनि जे पोयां न लॻो, मुलनि जे अॻियां अचो, क़ुर पढ़ो, हदीस पढ़ो। मुला जेके ग़लति आहिनि उनखे क़ाबू कयो। पोइ मुला सुन्नी हुजनि, मुला ॿिया हुजनि, सभिनी जे अॻियां अची उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, तहक़ीक़ कयो, पोइ गले मां वठो, मौली साहब ई तो ग़लति ॻाल्हायो। किरद जे मुलनि जे पोयां अचो, अॻियां थियो। अल्लाह अकबर कबीरा। सुनने गुनियत तालिबीन अब्दुल कादिर जेलानी रहमतुल्लाह अलैह, जेके असांजा नाम निहाद सुन्नी बि असांखे घटि वधि ॻाल्हाइनि था, तानेबाज़ी कनि था। अल्लाह अकबर कबीरा। पैदाइश कॾहिं? पीराने पीर अब्दुल कादिर जेलानी रहमतुल्लाह अलैह अॼु खां तक़रीबन 900 साल, 970 साल पहिरियां पैदा थिया, यानी कि 470 हिजरी में पैदा थिया। 970 साल जो मुसाफ़त आहे। सोणो अब्दुल कादिर जेलानी लिखे तो, छा तो लिखे? प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी उम्मत में 73 फ़िरका थींदा, ओ 73 फ़िरकनि जो ज़िक्र कंदे चवे तो, अहले सुन्नत वल जमायत हक़ वारी जमात आहे। अहले सुन्नत वल जमायत हक़ वारी जमात आहे। पीराने पीर अब्दुल कादिर जेलानी चए तो, अहले सुन्नत वल जमायत हक़ वारी ज़ात आहे। अॻिते वज़ाहत कंदे लिखनि था, अहले सुन्नत वल जमायत मजा मुराद अहलुल हदीस जी जमात आहे। को बि रद्द करे ॾेखारे न, ऐं सॼी ज़िंदगी उनजे पेरनि में वेही उनजा पेर चुमंदुसि, पाणी पीअंदो रहंदुसि। अॼु खां 970 साल पहिरियां पैदा थियो आहे। उन पंहिंजे किताब में इहा ॻाल्हि लिखी आहे। ऐं किताब अहले हदीस जे मकतबनि कोन शाया कयो आहे, मकतबा बि इन्हनि जा।
तर्जुमा करण वारा भी इन्हनि जा। अल्लाह अकबर। अब्दुल कादिर जेलानी अॼु खां 900 साल ऐं 70 साल पहिरियां ॿुधाए विया त आऊं बि अहले हदीस आहियां। हक़ वारी जमायत अहले सुन्नत वल जमायत अहले हदीस आहे। अहले हदीस के घटि वधि ॻाल्हायो था, पंहिंजा कारनामा ॾिसो, पंहिंजा अमल ॾिसो, पंहिंजा अक़ीदा ॾिसो, यकीनन हिननि ऐं हुननि में को बि तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जिन जो मक़ाम ऐं मर्तबो अबू बकर नालो रखियो, उमर फारूक नालो रखियो, उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हो जिन जो नालो रखियो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। अबू बकर जी हुकूमत में काज़ी कुज़ात ऐं मुशीर रहियो आहे। उमर फारूक जी हुकूमत में काज़ी कुज़ात ऐं मुशीर रहियो आहे। सोणे उस्मान जी हुकूमत में काज़ी कुज़ात ऐं मुशीर रहियो आहे। एतिरे क़दुरु हुननि जा घाटा ताल्लुक़ हुया। केरु पुट जा नाला रखे। अञा जेके ॿिया मसला आहिनि उन्हनि खे वज़ाहत कजे त अञा कमु घणो आहे। इनशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन ऐं हालात जे हिसाब सां सभु शइ बयानु थींदी। उन खां पोइ आहिनि हसन आहिनि करीम आहिनि रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस शरीफ़ जे किताब मुस्नद अहमद सईद बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन फरमाइनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी फातिमा रज़ी अल्लाह ताला जे घर हिकिड़ो पुटड़ो ॼाओ। नालो सोणे अली हर्ब रखियो, माना जंगजू वेढ़ाकू। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, चई पुटड़ो ॼाओ आहे? चई हा पुटड़ो ॼाओ आहे। नालो छा रखियो आहे? सोणे अली जवाबु ॾिनो अल्लाह जा रसूल नालो हर्ब रखियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो न बल हुआ हसन, हर्ब न, जंगजू न, बल्कि इन जो नालो हसन आहे। फलम्मा वुलिदल हुसैन, ओ जना सुनो हुसैन ॼाओ आहे। अल्लाह जो रसूल वरी साॻे जीअं आयो, पुछा कई वई आहे सोना अली पुटड़ो ॼाओ आहे, नालो छा रखियो आहे? चए थो हर्ब रखियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो न न बल हुसैन, इन जो नालो हुसैन आहे। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी केतिरे क़दुरु इन्हनि सां मुहबत हुई। हदीस शरीफ़ जी किताब सुनन इब्न माजा अल मुक़द्दमा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। ए मुंहिंजा उम्मतियो ॿुधो, मुंहिंजो सुहिणो हसना या हुसैना ओ जन्नत में जेके दुनिया में नौजवानी जी उम्र में माण्हू मरी वेंदा, जन्नत में वेंदा, उन्हनि नौजवाननि जा सरदार हसन ऐं हुसैन थींदा। व अबूहुमा खैरुम मिनहुमा, ऐं सुहिणो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिन्ही खां भलो आहे, बेहतर आहे। इहो एतिरे क़दुरु प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि मक़ाम ऐं मर्तबो हसनैन ऐं करीमैन जो। चवनि था सहाबा जी दुश्मनी हुई इन्हनि सां। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल मगाज़ी जे अंदरि अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो हिकिड़े दफ़ा कअबतुल्लाह जे सहन में वेठा। हिकिड़ो माण्हू आयो, चए अब्दुल्ला ॾियो ख़बर, जेकॾहिं एहराम जी हालत में मच्छर या मक्खी मरी वञे ऐं पोइ रत लॻी पए त पोइ छा इहो एहराम बाक़ी रहंदो या न? सुणे अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला पुछा कई तूं केरु आहे? चयाऊं किथां जो आहियां? चयाऊं इराक़ जो आहियां। फरमाए थो ॾिसो इन माण्हू खे जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾोटे खे जिन्हनि क़त्ल करे छॾियो, शहीद करे छॾियो, उते त हिननि खे रहम न आयो, ख़्यालु न आयो, उते रत हिननि खे ॾिसण में कान आई। रत ॾिसण में आई आहे त हिन एहराम ते मच्छर या मक्खी जी रत ॾिसण में आई। एतिरे क़दुरु जेकॾहिं मुहबत न हुजे हा त इहो मिसाल ॾियण जी ज़रूरत कहिड़ी हुई? मिसाल बि महबूबनि जा ॾिबा आहिनि, दुश्मननि जा कोन ॾिबा आहिनि। केरु ॾींदो आहे दुश्मननि जा मिसाल? अल्लाहु अकबर कबीरा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े दफ़ा ॿाहिरि निकिता राति जो, कपिड़ो वेढ़ियल आहे, हिकिड़ी कच्छ में सुहिणो हसन आहे, ॿी कच्छ में सुहिणो हुसैन आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु। सहाबी रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन चए थो ॿाहिरि निकितुसि, को कमु हुयो, जॾहिं पंहिंजे हाजत मां पंहिंजे कम मां पूरो थियुसि, पोइ मूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुखातिब थियुसि, ॻाल्हायमि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अव्हांजे कच्छनि में छा आहे? अव्हांखे कपिड़ो वेढ़ियल आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं कपिड़ो हटाइनि था, हिकिड़ी कच्छ में सुहिणो हसन आहे, ॿी कच्छ में सुहिणो हुसैन आहे। अॻिते फरमाइनि था हाज़ा इब्नान, ही मुंहिंजा ॿ पुटड़ा आहिनि, वबना इब्नती, ही मुंहिंजी न्याणी लॻते जिगर फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला न जा पुटड़ा आहिनि। अॻिते फरमाइनि था अल्लाहुम्मा इन्नी
युहिब्बुहुमा ए मुंहिंजा रब करीम गवार जा ऐं मोहम्मद नी बिनी सां मोहब्बत कयां थो फहिब्बुहुमा ए मुंहिंजा रब करीम तू बिननि सां मोहब्बत कर वहिब्बुहुमा मन युहिब्बुहुमा ए मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो कलाम रब जी ज़ात सां आहे कंहिं जिलया ए मुंहिंजा रब करीम जेको सोणे हसन सां मोहब्बत करे जेको सोणे हुसैन सां मोहब्बत करे ए मुंहिंजा अल्लाह तुंहिंजी बारगाह में मूं मोहम्मद जी दरख़्वास्त आहे तूं उन सां बि मोहब्बत कजाए। मोहब्बत आहे कोन हसन ऐं हुसैन सां। हसन ऐं हुसैन सोणे अली जी सीरत खणो हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताब ज़कात बाब अख़्ज़ सदक़त जे तहत अल्लाह अकबर कबीरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि खजूं ईंदियूं हुयूं पोइ खजनि जा ढेर लॻंदा हुया। सुणो हसन ऐं हुसैन ॿई नंढड़ा आहिनि रांदि खेॾंदे खेॾंदे उन्हनि ॿिन्ही मज़ा हिकिड़े छा कयो खजी सदके वारी खणी वात में विधी खजी सदके वारी खणी वात में विझी मूंखे ॿुधायो खजी जेका आहे खजी बेज़ाते ख़ुदि हराम आहे या हलाल आहे पाक आहे या पलीत आहे पाक बि आहे हलाल बि आहे खुराक बि आहे। जॾहिं उन नंढड़ी मासूमनि मज़ा ॿिन्ही मज़ा कंहिं हिकिड़े उहा सदके वारी खजी खणी वात में विझी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ौरन उथिया वात में आङुर हणी करे उहा खजी ॿाहिरि कढे चयऊं अमा अलिम त छा तोखे ख़बर कान्हे का अन्ना आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला याकुलून सदका तोखे ख़बर कान्हे का मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आल ते सदको हराम आहे। हिते साईं आउं सैयद आहियां शाह साहब आहियां फिलाणो जो आहियां ऐं फिलाणो आहियां मूंखे ॾन ॾियो। अड़े जेके सैयद आहिनि उन्हनि ते सदका हराम आहिनि उन्हनि ते ख़ैरातूं हराम आहिनि। अल्लाह अकबर कबीरा इहे ॻाल्हियूं त पंहिंजी जॻह ते पर जेके हसनैन सां सोणे अली सां मोहब्बत जूं वॾियूं वॾियूं दावाऊं कनि था उन्हनि जी तव्हां ज़िंदगी ॾिसो उन्हनि जा तव्हां कमु ॾिसो। अहले सुन्नत वल जमायत वारा तव्हां पंहिंजी बि हालत ॾिसो। हेतिरो नंढड़ो ॿारु थी वियो आहे नास नसवार जो मवाली आहे तव्हांजो जंहिंजो अबो नसवार खाए नास खाए जंहिंजी अमड़ नसवार नास खाए जंहिंजा रिश्तेदार अहिड़ा कम कंदे नंढड़े ॿारनि जी कहिड़ी तरबियत थींदी। इहा सोणे अली सोणे हसन ऐं हुसैन ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत कोन्हे का। ऐं नंढी थोरी घणी ॻाल्हि तव्हां गार गंद गिला गिबत वॾी वॾी उमिरि वारा बि जेसीं ताणी गार न ॾियनि तेसीं ताणी उन्हनि जी ॻाल्हि में सम्झो त चार चंड लॻाई कोन छो जो गार ॾेई करे माण्हू खिलाइणा आहिनि। इहा अहले बैत जी सीरत आहे इहा हसनैन करीमैन सोणे अली जी सीरत आहे। अल्लाह अकबर न सोणे हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुमा रैहानता मिन दुनिया ए दुनिया वारो ही मुंहिंजा ॿई जेके हसन ऐं हुसैन आहिनि दुनिया जे गुलाबनि जा बि गुलड़ा आहिनि। एतिरे क़दुरु प्यार ऐं मुहब्बत इहो हसन ऐं हुसैन सोणे अबू बकर वटि केॾो मक़ाम आहे। कंज़ तारीख़ जो किताब आहे सही सनद सां वाक़ियो मौजूदु आहे। सोणो अबू बकर खिलाफ़त ते चढ़ियो आहे सोणे हुसैन रज़ी अल्लाह ताला सां मुलाक़ात थी आहे भाकुर पाए करे पेशानी ते चुम्मी ॾिनी आहे दुश्मननि खे चुम्मी ॾिबी आहे भला सोणो अली त वॾो हुयो हा उन खां भला ही डिॼी बि सघिया थिए। वाक़िया ॿुधो न जी ग़ज़वा ख़ैबर में सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ढाल टुटी पई पोइ छा कयूं जेको ग़ज़वा ख़ैबर जो दरवाज़ो हुयो किताब भरिया पिया आहिनि मौजूदु बि आहिनि रुगो ईअं ठली ॻाल्हि कोन्हे पर ठको ॿुधिजो अहिड़ो ठको जो शायदि एटम बम जो बि ठको न थींदो अहिड़ो ठको चई दरवाज़ो एॾो वॾो हो जंहिंखे 40 माण्हू धिके बंदि कंदा हुआ ऐं धिके खोलींदा हुआ ऐं ॿियनि किताबनि जे अंदरि उहे किताब मूं वटि मौजूदु कोन आहिनि इन जे करे उहा ॻाल्हि इज़ाफ़ी नथो करियां त 40 माण्हू उन दरवाज़े खे बंदि कंदा हुआ खोलींदा हुआ। सोणे अली छा कयो उहो दरवाज़ो पटे अॻियां ढाल करे करे माण्हुनि सां विढ़िया। मूंखे ॿुधायो जंहिं दरवाज़े खे 40 माण्हू बंदि कनि ऐं खोलीनि उन दरवाज़े जी माप केतिरी हूंदी अचे थी का ॻाल्हि सम्झ में। अल्लाह अकबर कबीरा इहो सोणो अली रज़ी अल्लाह ताला भला इन खां त ॾिना पे बाबा मञूं था पर हसन ऐं हुसैन नंढड़ा मासूमड़ा 9 सालनि जी उमिरि आहे। सोणे हुसैन सां मुलाक़ात थी आहे भाकुर पाए करे चुम्मी ॾिनी आहे ऐं सोणे हुसैन रज़ी अल्लाह ताला सां अबू बकर कलाम कनि था ए नंढड़ा मुंहिंजा पुटड़ा हुसैन नंढड़ा मुंहिंजा पुटड़ा हुसैन ही जेको असांखे मनसब इज़त मिली आहे मक़ाम ऐं मर्तबो मिलियो आहे इहो तव्हांजे नाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे करे मिलियो आहे।
एडी वडी मोहब्बत। ए मुझा पुटड़ा जै शे जी तमा के जरूरत हुए जेडी मल जरूरत पवे हलिया इंदा कयो दरवाजा तमा जे खुलियल आहिन। इन जे करे सोने अबू बकर रज़ी अल्लाह ताला जिन जी जडा बेयत थी पे सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला नु डोड़ी करे वनी 9 सालन जी उम्र में बेयत कई हुई। एतरे कदुर पुट जाओ आ किताब मौजूद आ नालो रखियो आ पुटड़े जो अबू बकर अल्लाह अकबर कबीरा। सोने हसन के पुट जाओ आ सोने हसन जी मकाम फजीलत इज्जत छा है। हदीस शरीफ किताब सही बुखारी किताबुल मनाकिब बाबु सिफत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उक़बा बिन हारिस रज़ी अल्लाह तआला फरमाइन था हिकड़े दिहाड़े अल्लाह जे रसूल जी वफ़ात खां बाद में सोनो अली ऐं सोनो अबू बकर गॾु वञनि पिया। विची नमाज पढ़ी करे मस्जिद खां ॿाहिरि निकिता तो सोने हुसैन ते अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जी अख पई आहे। नंढड़े ॿारनि सां गॾु खेॾे पियो रांदि पियो करे ऐं फ़ौरन विया उनखे वठी करे कुल्हे ते रखनि था। दुश्मन जे ॿार खे कंहिं कुल्हे ते रखियो मोहब्बत न हुजे हा भला जेकॾहिं रखी बि वियो सोनो अली रज़ी अल्लाह तआला एतिरो कमज़ोर हुजो पंहिंजे दुश्मन जे पंहिंजे पुटड़े खे पंहिंजे दुश्मन जे कुल्हे ते बर्दाश्त करे। सोनो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला नंढड़े खे मथे खणी चवनि था ही जेको सोनो हसन आहे इन जे मथां मुंहिंजो पीउ बि क़ुर्बान मुंहिंजी अमड़ बि क़ुर्बान। ही प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां शिकल में मुशाबियत रखे थो सोने अली सां शिकल में मुशाबियत नथो रखे। ऐं सोनो अली रज़ी चिड़ी पियो गारगंद कई विड़ियो जहिड़ो कई न। सोनो अली रज़ी अल्लाह तआला इहा ॻाल्हि ॿुधी करे इहो अमल ॾिसी करे मुस्कुराईंदो रहियो। दुश्मननि जे अमलनि ते मुस्कुराइबो आहे खिलबो आहे। केतिरे क़दुरु ज़ुल्म आहे केतिरे क़दुरु असहाब सगोरनि जी तौहीन आहे। जा बजा हर तकरीर में हर खुतबे में केॾीमहिल अबू बकर जी तौहीन केॾीमहिल सोने उमर फारूक जी तौहीन। भाई तव्हां उन्हनि सां मोहबत नथा कयो त न कयो तव्हां नथा मञो त न मञो घटि में घटि उन्हनि जा नाला खणी उनखे गार गंद त न करियो। छा असांजे सीनो कोन्हे असांजी दिलि में ज़मीर कोन्हे असांजी सभिनी सां मोहबत आहे। यकीनन हू ख़राफ़ात करणु चाहिनि था हिननि जा नाला वठी हिननि खे घटि वधि ॻाल्हायो ही चिड़ंदा पोइ झेड़ा थींदा बदअमनी थींदी। मूंखे ॿुधायो त फितने खोर केरु थियो? सोने हसन जी सोने हुसैन जी मोहब्बत छा आहे? नालो पुटड़ो ॼाओ आहे नालो अबू बकर। सोने हसन खे पुट ॼाओ आहे नालो अबू बकर रखियो आहे। उन खां पोइ अॻिते हलो मोहम्मद बाक़िर ज़ैनुल आबिदीन जो मिसाल ॾेई चुका हुआसीं। सोने उमर फारूक रज़ी अल्लाह तआला जे दौरे मुबारक में गज़वो थियो फारिस फतह थियो। उतां 2-3 शहज़ादियूं आयूं जिन्हनि मां हिकिड़ी जो नालो शहरबानो हुयो जेका सोने हुसैन जे निकाह में वई जंहिंमां ज़ैनुल आबिदीन मोहम्मद बाक़िर जाफ़र सादिक मूसा काज़िम अली नकी मोहम्मद तकी अली रज़ा इहे सभु जा सभु इमाम पैदा थिया। पर अॻिते हलो मोहम्मद बाक़िर हिननि जो जेको 5जों इमाम आहे मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाहि अलैह जिन जी शादी किथां थियल हुई? सोने अबू बकर जे ख़ानदान मां। दुश्मन सां केरु रिश्तेदारी कंदो आहे? कहिड़ी हुई? उम्मे फरवा बिनते कासिम बिन मोहम्मद बिन अबी बकर। ऐं वॾी ॻाल्हि इहा त उम्मे फरवा जी जेका अमड़ हुई उहा बि सोने अबू बकर जे ख़ानदान मां। अस्मा बिनते अब्दुर्रहमान बिन अबू बकर मोहम्मद जी जेका घरवारी आहे उहा बि अबू बकर जे ख़ानदान मां ऐं मोहम्मद जी जेका ससु आहे उहा बि सोने अबू बकर जे ख़ानदान मां। एॾी वॾी मोहब्बत जा मिसाल इन जे करे जाफ़र सादिक चवंदा हुआ रहमतुल्लाहि अलैह। अल्लाह अकबर ॾिसो केतिरे क़दुरु मोहब्बत हुई। हक़ीक़त में हू असांजा हिन कब्ज़ो कयो वियो आहे। जाफ़र सादिक रहमतुल्लाहि अलैह फरमाइनि था अबू बकर खे घटि वधि न ॻाल्हायो सोने उमर फारूक खे घटि वधि न ॻाल्हायो अबू बकर खे घटि वधि इन जे करे न ॻाल्हायो जो अबू बकर मूंखे 2 दफ़ा ॼणियो आहे। जो अबू बकर जी जेका पोटी हुई उहा मुंहिंजे बाबा जी घरवारी मुंहिंजी अमड़ आहे। अबू बकर जी जेका ॿी पोटी आहे उहा मुंहिंजी नानी थिए पई। एतिरे क़दुरु जी मोहब्बत। अॻिते अचो मूसा काज़िम खे हिकिड़ो पुटु ॼाओ नालो अबू बकर धीउ ॼाई नालो आयशा। अल्लाह अकबर कबीरा। ज़ैनुल आबिदीन हुसैन बिन अली रज़ी अल्लाह तआला जो पुटु आहे। संदन कुनियत अबू बकर सिद्दीक़ आहे। धीउ ॼाई आहे नालो आयशा रखियो आहे। पुटु ॼाओ आहे नालो अबू बकर रखियो आहे। दुश्मननि जा नाला रखबा आहिनि छा? अल्लाह अकबर कबीरा। यारो अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो कई मिसाल आहिनि मोहब्बत जा। ऐं ही जेके मूं ॻाल्हियूं बयानु कयूं नालनि वारियूं अहिड़ी हक़ीक़त आहे
ॿियूं ॻाल्हियूं बयानु कयूं आहिनि उनखे चवंदा ही ग़लति आहे, ही कूड़ा भला तव्हां इन्हनि जे नालनि जो इनकार करे औलाद जो त इनकार करे ॾेखारियो, ख़बर पवे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हांखे क़ुर हदीस पढ़णु सम्झणु ऐं उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।